खुलियो वियो। शाह लतीफ़ भिटाई जी दरगाह खोलण खां इनकार कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया कलंदर शहबाज़, अब्दुल्ला शाह असहाबी, सचल सरमस्त ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जूं दरगाहूं अॼु खां ॿीहर खुली वियूं आहिनि। कोरोना सबबि सिंध में बंदि पयल दरगाहूं खुली वियूं आहिनि। ठटे जी सूरतहाल मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, ॿुधायो त ठटे में दरगाहूं खुली वियूं आहिनि, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी साहब, बिल्कुल सही। सिंध जी ठटे में भी दरगाहूं जेके आहिनि, मुख्य दरगाहूं आहिनि, उहे खोली वयूं आहिनि। ख़ासि तौर ते मकड़ी ते क़ाइम ठटे जी मशहूर दरगाह अब्दुल्ला शाह असहाबी के अॼु सुबुह औक़ाफ़ खाते जी इंतज़ामिया, औक़ाफ़ मैनेजर नवाज़ ऐं ॿियनि जी मौजूदगीअ में, ख़लीफ़नि जे मौजूदगीअ में दरगाह खे आम ज़ाइरीन लाइ खोलियो वियो आहे। SOP तहत गेट ते जिते सिक्योरिटी मुक़ररु कई वई आहे, उते SOP ते बि इंतज़ामिया जी दावा आहे त अमल दरामद कयो पियो वञे, पर बाज़ाब्ता तौर ते 10 महीननि खां पोइ दरगाह अब्दुल्ला शाह असहाबी खे जीअं खोलियो वियो आहे त वॾे अंक में ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंद उनजे पहुचण जो सिलसिलो जारी आहे। ठटे ज़िले अंदरि वॾी में वॾी दरगाह अब्दुल्ला शाह असहाबी आहे, जेका मुसलसल बंदि हुजण जे करे जेको आहे ज़ाइरीन जेके अक़ीदतमंद आहिनि उन्हनि जे लाइ दरवाज़ा बंदि हुआ, पर कोरोना वायरस वारी सूरत सबबि ऐं हाणे बाज़ाब्ता तौर ते अॼु सुबुह खां दरगाह अब्दुल्ला शाह असहाबी खे खोलियो वियो आहे ऐं ज़ाइरीन जी आमद जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। साॻी रीति जेका चूड़ जमाली जे भरिसां दरगाह शाह यकीक जेका आहे उनखे जेको ज़ाइरीन लाइ खोलियो वियो आहे। शाह यकीक दरगाह खे खोलण खां पोइ उनजे जेका ख़लीफ़ा आहिनि या जेके मक़ामी इंतज़ामिया आहे उन जे इंतज़ाम ते मुक़ररु कयो वियो आहे, पर उते बि वॾे अंग में जेके माण्हुनि जी आमद शुरू थी वई आहे। ठटे सिजावर ज़िलनि अंदरि 2 वॾियूं दरगाहूं आहिनि। ख़ासि तौर ते ठटे में मकड़ी ते दरगाह अब्दुल्ला शाह असहाबी ऐं जेका चूड़ जमाली भरिसां दरगाह शाह यकीक खे बाज़ाब्ता तौर ते आम ज़ाइरीन लाइ खोलियो वियो आहे। साॻिए वक़्तु हैदराबाद ऐं ठटे जी चार्ज रखंदड़ जेका औक़ाफ़ मैनेजर आहे मोहम्मद नवाज़, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चवण आहे त सॼी सिंध में जेके बि दरगाहूं आहिनि जिन खे कोरोना वायरस जे ख़दशे सां बंदि कयो वियो, उन सभिनी खे खोलियो वियो आहे। SOP ते अमल दरामद लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा क़दम खयां पिया वञनि। दरगाह अब्दुल्ला शाह असहाबी ते अॼु शाम जो दरगाह जे ख़लीफ़नि ऐं पागारनि पारां हिकु दुआ या तक़रीब पिणु रची वई आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ॿी अहम ख़बर नाज़रीन, अवां खे